ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा प्रकृति तीर्थ में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। मुझे मीठा मीठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे बार निराकार शिव भगवान वाची। इस तो गीता में भी लिखा है ना, भगवान वाची श्रीमद भगवत गीता। अर्थात बाबा से तो भगवान गीता मतलब गीत ॾिसो अगर असां सोचूं त श्रीमद श्रीमद मतलब श्रीमत मतलब श्रेष्ठ मत ॾियण वारो। श्रेष्ठ मत वो लिखल आहे भगवान। मतलब भगवान अभी श्रेष्ठ मत ॾिने अची करे जॾहिं मत ॾिने वाच्य भी लिखल आहे भगवान वाच्य त ॻाल्हाए करे श्रेष्ठ मत ॾिनी वञे। तो गीता अर्थात गीत मतलब ये गीत गाए करे न ॾिने, लेकिन परमात्मा जो असांखे श्रेष्ठ मत ॾिने उनजो नाम मुरली रखी। त मुरली नाम सोचे करे माण्हू सम्झे मुरली ॿुधाए तो त मतलब गीत थी वियो। त इन करे ये श्रीमद भगवत गीता ॾिसो नाम सां ई सम्झ में अचे तो। अगर असां ध्यान सां इनखे ॻाल्हि खे सम्झूं त कृष्ण मुरली न वॼाइनि, कृष्ण गीता न ॿुधाइनि। कीअं ॿुधाइनि? भगवान ॿुधाइनि। हाणे तव्हां सोचो भगवान त हिकु ई हूंदो आहे न। सभु चईंदा आहिनि चाहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभु माण्हू चईंदा आहिनि हिकु ई आहे हिकु ई आहे हिकु ई आहे। चईंदा क्रिश्चियन भी चईंदा गॉड इज वन, भगवान हिकु आहे। भारतवासी भी चईंदा भगवान हिकु ई आहे। हर धर्म वारा चईंदा वो हिकु ई आहे हिकु ई आहे। कंहिं भी धर्म वारे खे सिख माण्हू खे कोई भारतवासी कुझु चए सभु हिकु ई आहे। मुस्लिम चवनि चई सभु हिकु ई आहे। हिंदू मुस्लिम भाई भाई सभु भाउ भाउ आहियूं उहो हिकु आहे। त सम्झो न मतलब आत्मा आत्मा भाव आहे असांजो पी परमात्मा हिकु आहे त भगवान हिकु हूंदो आहे। त कृष्ण खे सभु भगवान मञीदा छा? जॾहिं भगवान वाच्य आहे त कृष्ण खे त भगवान न मञदासीं। जॾहिं भगवान अची करे असांखे श्रेष्ठ मत ॾींदो आहे, श्रेष्ठ मत जो गीत ॿुधाईंदो आहे। अर्थात इहो ॿुधाइण जी माण्हू बि न चईंदा। कोई कोई मापी सॼोरी सम्झाए त ॿार बि चईंदी सॼोरी गानो ई गाईंदी रहंदी आहे ये कर ये कर ये कर ये कर। त ईअं परमात्मा बि असांखे रोज़ रोज़ अची करे श्रेष्ठ मत ॾिनई हीअं करो ईअं करो ईअं करो। लेकिन परमात्मा जी ॻाल्हियूं ॾाढी मिठियूं हुयूं त माण्हू उन्हनि खे मुरली चई छॾियो। पोइ भक्ति मार्ग में माण्हू उन्हनि खे गीत चई छॾियो त गीता लिखी छॾी। त इन करे असांखे सम्झणो आहे। अॼु बाबा असांखे छा थो ॿुधाए कि भगवान अर्थात मां ईंदमि त सभिनि जे लाइ हिकु ई मत ॾींदमि। कृष्ण खे त सभु भगवान मञीदा ई न, उहो त भगवान आहे ई न, उहो त देवता आहे न। त भगवान ही गीता में जो मत लिखल आहे न, भले हाणे जेकी गीता आहे हुनमें अटे में नमक मिसल आहे, लेकिन असल में जॾहिं परमात्मा अची करे असांखे श्रेष्ठ मत ॾिनई न त विश्व जी सभी आत्माउनि जे लाइ हिकु ई मत ॾिनई। सभिनि खे हिकु जहिड़ो ई सम्झाइनि। ईअं न भारतवासियुनि खे अलॻि सम्झाए ऐं जेका भी मुस्लिम आहिनि छोकी भगवान त सभिनि जो आहे न। त सिखनि खे अलॻि, मुस्लिमनि खे अलॻि, चाइनीज़ खे अलॻि, जेका बुद्धिस्ट हूंदा आहिनि क्रिश्चियन खे अलॻि, सभिनि खे अलॻि अलॻि न ॾिनई, हिकु ई मत ॾिनई, सभिनि आत्माउनि खे ॾिनई।
ते मत जो शास्त्र माण्हू गीता ठाहे करे पूजन था, अॼु गीता खे पूरे विश्व खे पढ़णो खपे, पूरे विश्व खे वो पढ़ी करे उन अनुसार हलणो खपे। छो जे असांखे आत्मा खे पी सम्झ ॾिनी अथई त सभिनि जे लाइ हिकु ई ॾिनी अथई त सभिनि खे वो पढ़ी करे जीवन जीअणो आहे न। लेकिन गीता के सब धर्म वाला छो न मञंदा आहिनि? छो हिन में कृष्ण जो नाम लिखी छॾियो कि परमात्मा कृष्ण जी आत्मा जे 84वें शरीर जन्म जे 84वें शरीर में अची करे वो गीता ज्ञान ॿुधाईं। श्री परमात्मा अर्थात भगवान खे पंहिंजो शरीर न आहे त हुन तन में अची करे असांखे ज्ञान ॿुधाईं। हिन जो मतलब कृष्ण जी आत्मा थोड़ी थी ॿुधाए कि त श्री आत्मा अंदर नजर न ईंदी आहे। अॼु कंहिंजे अंदर कोई आत्मा प्रवेश थींदी त थोड़ी नजर ईंदी, हुनजे ॻाल्हाइण सां सम्झ में ईंदो कि हिन में कोई ॿियो आयो आहे। त कृष्ण जी आत्मा जो जेको 84वो शरीर हुयो न, हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ परमात्मा हुन में अची करे असांखे गीता ज्ञान ॿुधाई। अर्थात श्रेष्ठ मत ॾिनई, माण्हुनि इहे गीता रखी वियो आहे। पर आहे न जीअं तव्हां माउ पीउ ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ईअं असांजो बि परमात्मा पीउ आहे, उहो असांखे सम्झाईंदो आहे। ॾिसो तव्हां अगरि ॿारनि खे जो सम्झाईंदा आहियो त ॿार चाहिनि त हिकु किताब बि लिखी सघंदा आहिनि कि मुंहिंजे माउ पीउ मूंखे छा छा सम्झाए थी। जीअं स्कूलनि में किताबियूं हूंदियूं आहिनि, भई हिन सब्जेक्ट जी इहा किताब, हिन सब्जेक्ट जी, ईअं सुठो जीवन जीअण लाइ अगरि ॿार खे तव्हां सम्झ ॾींदा आहियो त ॿार बि हिकु किताब ठाहे सघंदो आहे। सुठो जीवन जीअण जे लाइ मूंखे मुंहिंजे माउ पीउ छा मत ॾिनी, श्रेष्ठ ऊंचो जीवन ठाहे। ईअं ई असांखे बि हाणे संगम युग ते अची करे परमात्मा मत थो ॾे त पोइ भक्ति मार्ग में माण्हुनि छा कयो, हुनजो किताब ठाहे छॾियो कि भई इहो गीता शास्त्र आहे, इन इहो भगवान जी मत लिखल आहे हिन में कि पंहिंजो जीवन सुठी रीति जीअण लाइ श्रेष्ठ जीवन, श्रेष्ठ मतलब सोच बोल कर्म ॾाढा ऊंचा हुजनि, सभिनि जे लाइ सुखदाई हुजनि, सुख शांति वारा हुजनि। मतलब असांजे सोचण सां बि ॿियनि जो भलो, ॻाल्हाइण सां बि, करण सां बि, हुनखे चइबो श्रेष्ठ जीवन। जीअं तव्हां ॿारनि खे सुठो जीवन जीअण लाइ मत ॾींदा आहियो न, चईंदा आहिनि न कंहिंखे उल्टो सुठो न चओ, न सोच, न ॻाल्हाए, सुठो कर्म कर। ईअं ई परमात्मा बि 5000 साल में हिकु बार असांखे मत ॾींदो त हिनजे मत जे फलस्वरूप असां अधु कलाक हिकु इहो जनम ऐं ॿिया अॻियां जो जन्म, त 21 जन्मनि ते असां पंहिंजो जीवन हाणे परमात्मा जे मत ते हलूं था न। जेको रोज रोज असां ज्ञान था ॿुधूं, इहे परमात्मा जो ई त ज्ञान आहे, कि मनुष्य जो थोड़ी आहे, कोई ग्रंथ शास्त्र थोड़ी था पढ़ी करे ॿुधायूं। ये तो परमात्मा जो ब्रह्मा जे तन में अर्थात कृष्ण जे 84वें शरीर में अची करे जो ज्ञान ॾिनो अथई, जेके माण्हू भक्ति मार्ग में गीता शास्त्र ठाहे पढ़नि था, वो ज्ञान प्रैक्टिकल में बाबा ॾेई थो अची करे। छो कि वाक्य लिखल आहे न, वाक्य मतलब ॻाल्हाए करे ॾींदो। त इहो ई ज्ञान जंहिंसां असां 21 जन्मनि जो लाइ सुख शांति, त ॿार कंहिंजे माउ पीउ जे सुठे चए ते हले त चईंदो न मुंहिंजो जीवन ॾाढो सुठो थियो, मां पंहिंजे माउ पीउ जे चए ते हलियो। त असांजे अॻियां जे 21 जन्म में कोई दुख, परेशानी, अशांति, अपवित्रता न हूंदी अगरि असां हाणे परमात्मा जी मत ते हलंदासीं। इहे जेकी सम्झ बाबा रोज रोज ॾेई थो। पोइ द्वापर युग खां असां वीचारनि जे वश थी करे बुरा थी वेंदा आहियूं। त द्वापर युग में जो असांखे थोरो थोरो ज्ञान हुयो कि हा भई मूंखे कॾहिं मुंहिंजी पीउ ज्ञान ॾिनो हुई, ईअं चयो हुई त मां सुख शांति में रहंदी हुयमि, त पोइ हुनजो हिकु किताब ठाहे छॾियो ऐं हुनखे इहे नाम ॾेई छॾियो। त बाबा चए थो जीअं ॿिया किताब आहिनि न, इहे जेका बि ग्रंथ शास्त्र आहिनि, ये सभु छा आहे, सुठो जीवन जीअण जे लाइ माण्हू हिन में पढ़ी करे कुझु सुठो शिक्षा वठी करे जीवन में धारण करे हले त हुनजे जीवन में सुख शांति अची वेंदी। सिर्फ़ नेमीनाथ जी न पढ़ो,
जेको भी असां शास्त्र पढ़ूं था या ग्रंथ पढ़ूं था त सुखमनी जपजी साहिब गीतायूं जो भी पढ़ंदा आहियो उन मां अर्थ कढो भई असांखे सुठो जीवन जीअण लाइ अॼु हिन में छा असां सिखूं था। तो ये सब मनुष्य ने नहीं लिखे हैं, भगवान ने लिखे हैं। मनुष्य के जेतिरो याद हुयो द्वापर में कलयुग में हाणे भी कई कई पंहिंजी नई नई गीतायूं कढंदा आहिनि। उनजी आत्मा में जो समझो हूंदी आहे कि हाँ भई सुठो जीवन जीअण लाइ छा छा करणो खपे, भगवान असांखे प्रेरणा थो ॾे मथां कि भगवान ईअं चईं, पोइ पंहिंजी पंहिंजी शब्द अनुसार ग्रंथ शास्त्र ठाहींदा वेंदा आहिनि। तो वो उनखे अपनाए करे उन्हनि जो जीवन में दुख शांति खत्म थी त तव्हांखे भी ॿुधाईंदा आहिनि। ऐं परमात्मा कोई सभिनि खे प्रेरणा सां थोरी मथां सां ज्ञान ॾींदो, ये तो मनुष्य मत लिखी है। पर बाबा चए तो कि सुठी में मां संगम इन कलयुग सत्य से आदि जी जिन संगम में अची करे खुद अची करे तव्हांखे ब्रह्मा जे मुख सां ज्ञान ॾींदो आहे, मत ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे। वो हाणे जो समय, हाणे परमात्मा प्रैक्टिकल में असांखे जेका माण्हू ये शास्त्र पढ़नि था न गीता शास्त्र, उनजो ज्ञान प्रैक्टिकल में हाणे असांखे ॾियण आहिनि। त प्रैक्टिकल में ॿुधऊं त उहो सुठो न। भई ॾिसो कोई माण्हू स्कूल में टीचर हुनखे पढ़ाए ऐं घर अची वो ॿार उहो ई शिक्षा उहो ई ॻाल्हि कंहिंखे सम्झाईंदो त जो टीचर जो शब्द चए हुनजो छा असली अर्थ हुयो, ॿार जेतिरो सम्झे पंहिंजे अनुसार त वो पंहिंजी बुद्धि अनुसार ही ॿियनि खे सम्झाईंदो न। पोइ अगरि टीचर खुदि सभई खे सम्झाईंदो पोइ चईंदो माण्हू कल्ह परीहं टीचर वटि ईंदो कि ॿारनि खे ईअं पढ़ाए न वो ईअं चवनि था। तो टीचर चईंदी मां हिनजो मतिलबु इहो थोरी ॿुधायो, मतिलबु हिन इंटेंशन थोरी इहो ॿुधायो, मुंहिंजो त मतिलबु इहो हुयो, लेकिन हुन ॿार ॿियो सम्झियो। ईअं ई हाणे परमात्मा असांखे ज्ञान ॾियण आयो आहे, सम्झ ॾियण आयो आहे। वो द्वापर कलयुग में ॿारनि खे पंहिंजी बुद्धि अनुसार जो सम्झ में आयो उन्हनि ग्रंथ शास्त्र लिखी छॾिया ऐं माण्हुनि उहो ई पढ़ी करे जीवन जीअनि था। तॾहिं त एॾा ग्रंथ शास्त्र पढ़ण खां पोइ भी माण्हुनि जे जीवन में दुख परेशानी आहे। छो जो परमात्मा हाणे प्रैक्टिकल में जो असांखे चए थो 5000 साल पहिरियों भी चयो हुई, छो परमात्मा त हाणे चई करे हली वेंदो। पोइ 5000 साल पहिरियों भी असांखे जो चयो हुई त द्वापर युग में ॿारनि खे जो सम्झ आई हुन अनुसार लिखी छॾियो। अधु सत्य अधु कूड़ पंहिंजे अर्थ अनुसार लिखी छॾियो अथनि। जीअं बाबा गीता में लिखल आहे न काम और शत्रु लिखल बि आहे त बि माण्हू गीता पढ़ण वारा, गीता शास्त्र ठाहिण वारा, पढ़ण वारा, मंदिर हलाइण वारा, कई मंदिर में पुजारी भी हूंदा आहिनि, ब्रह्मचारी पालन कंदा आहिनि, त बि कंहिंखे चईंदा त न आहे न भई तव्हां गीता ज्ञान ॿुधो त हुन में काम और शत्रु त तव्हां विचार में छो था वञो, पंहिंजी हिम्मत आहे दुनिया में चइण जी। जॾहिं तव्हां अहिड़ा शास्त्रनि में ॻाल्हियूं लिखो था त लिखो ई छो था जॾहिं तव्हां करण नथा सघो, करे नथा सघो। तो मनुष्य पंहिंजी सम्झ अनुसार ही लिखियो तो सही, लेकिन यथार्थ अर्थ समझी करे जीवन में पालन नथो करे। इन करे परमात्मा ने खुद स्वयं ही अची करे टीचर ठही करे असांखे ये सब शिक्षाएं थो ॾे। चाहे पीउ समझो, चाहे टीचर समझो, चाहे सतगुरु समझो। तो बाबा चए थो कि हाणे जेको मां ज्ञान ॾियण आयो न, इहा सुठी रीति समझो, जीवन में धारण करो। माण्हू चईंदा आहिनि गीता ज्ञान कृष्ण द्वापर में ॿुधाए। हाणे गीता में त लिखल आहे कि भगवान राजयोग सिखाए। हाणे कृष्ण राजयोग सिखाईंदो त राजयोग सां त पोइ राजा रानी ठहींदा न। जॾहिं गीता ज्ञान सां नए धर्म जी स्थापना थी,
राजा रानी जो राज्य आयो तो द्वापर खां पोइ तो सत्य अचणो खपे। जॾहिं गीता में लिखल आहे कि इहो ज्ञान जॾहिं मां ॿुधाईंदमि कोटनि में कोई भी कोई मूंखे पहचाने सघंदो, ज्ञान धारण करे सघंदो, पर हाणे त हर हिकु गीता ज्ञान थो ॿुधाए। त ये जेका भी माण्हू लिखियो आहे ये पंहिंजे अर्थ लिखियो आहे, लेकिन असां ॿुधूं था ठीकु आहे, लेकिन असांखे कोई अर्थ भी ॿुधाए थो त ठीकु आहे, लेकिन बाबा चए थो जॾहिं तव्हां कुझु भी ॿुधो न ग्रंथ शास्त्रनि में त जेको अर्थ उहो माण्हू ॿुधाइनि था न, तव्हां खुदि पंहिंजी बुद्धीअ सां सम्झो कि ठीकु आहे या न आहे, छोकी उहो भी इंसान आहे, तव्हां भी इंसान आहियो। ये थोड़ी कोई उन्हनि जी बुद्धि के भगवान उनखे स्पेशल बुद्धि ॾिनी अथई, तव्हांजी भी बुद्धि आहे, उन्हनि जी भी बुद्धि आहे, वो पंहिंजे अर्थ सम्झ अनुसार तव्हांखे अर्थ कढी ॿुधाइनि था, लेकिन तव्हां त सम्झो न भई ये ठीकु त आहे न। गीता में लिखल आहे कि मां प्रकृति जो आधार वठी ईंदो, त तव्हां सम्झी सघंदा आहियो न जॾहिं कृष्ण खे त पंहिंजी प्रकृति शरीर आहे त ये केरु थो चए मां प्रकृति जो आधार वठी आहियां। कृष्ण ये तो चए मां प्रकृति जो आधार वठी आहियां। कृष्ण जो तो जन्म भी ॾेखारींदा आहिनि, जन्म स्थान भी ॾेखारींदा आहिनि, मापी भी ॾेखारींदा आहिनि। भले जीअं ॾेखारींदा आहिनि उहो कृष्ण जो जनम न थींदो आहे जेल में, पर ॾेखारींदा आहिनि मतलब जनम भी थींदो आहे। तव्हां चई सघंदा आहियो न भई कृष्ण जो त खुदि खे प्रकृति मापी ॾिनई, त ये केरु थो चए भई प्रकृति जो आधार वठी आहियां। भई कृष्ण ईंदो गीता ॿुधाइण, पोइ त सभु हुनखे पहचाने वठंदा न भई कृष्ण असांखे गीता थो ॿुधाए। लाखों जी पूरी दुनिया ॿुधण अची वञे, छोकी कृष्ण जा भगत मञण वारा विदेश में भी आहिनि। त भई हीअं गीता में छो लिखल आहे कि जॾहिं मां गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे त कोटनि में कोई में भी कोई मूंखे मुंहिंजे ज्ञान खे सम्झी सघंदो। ये ॻाल्हियूं जेकी असां ॿुधूं था न हुनमें पंहिंजी बुद्धि खे लॻायो कि ये ॻाल्हि ठीकु आहे या न आहे, पोइ लॻाइण खां पोइ सम्झो त साम्हूं वारे खां पुछी भी सघंदा आहियो, त उहो तव्हांखे न ॿुधाए सघंदा, छोकी इहे सभु ॻाल्हियूं असांखे परमात्मा ई ॿुधाए सघंदे ऐं जो असांखे हाणे ॿुधाइनि था। त अहिड़ी ॻाल्हियूं असां ॾिसूं जो समझूं त समझी सघंदा आहियूं कि निराकार परमात्मा शिव बाबा ही हिन कृष्ण जे 84वीं जन्म वारे शरीर में अची करे असांखे सचो सचो गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे, मुख सां वाच्य कंदो आहे। कंहिंजे मुख सां वाच्य कंदो आहे? कोई बैल जे मुख सां वाच्य कंदो? पाण चईंदा न भगवान अलग अलग अवतार वठी ईंदो, वो भी जानवरनि जा अवतार ॾेखारींदा आहिनि। त परमात्मा मनुष्य अवतार ही वठंदो आहे ऐं असांखे अची करे अगरि ॾिसो परमात्मा बैल जी सवारी करे अचे, जी शिवलिंग जे अॻियां बैल ॾेखारींदा आहिनि, चईंदा आहिनि ये शिव जी सवारी आहे। त बैल जे शरीर में अची करे तव्हांखे कुझु सम्झाए थो, सम्झंदो भई बैलनि खे थोड़ी सम्झाइणो आहे, इंसाननि खे सम्झाइणो आहे न। इंसाननि जी वृत्ति दृष्टि बोलचाल ख़राब थियो आहे न, जंहिंजे कारण जानवर भी अहिड़ा निकिरनि था। पहिरियों एॾा जानवर न हुया, जीअं जीअं मनुष्य आत्मा जी वृत्ति ख़राब थींदी वेंदी आहे न, उहो इहे अहिड़ा जीव जंतु जानवर भी निकिरंदा आहिनि। त बाबा चए थो कि मां मनुष्य तन जो आधार वठी करे ही ईंदो, मां कॾहिं ईंदो? गीता में लिखल आहे न यदा यदा ही धर्म, जॾहिं भी धर्म जी ग्लानी थींदी आहे, असली ग्लानी। द्वापर युग में त धर्म आया, सत्य त्रेता वारो जेको धर्म हुयो देवी देवता जो धर्म, त उहो द्वापर युग में विकारनि जे वश थी करे उनजी ग्लानी थियण शुरू थी वई। मतलब माण्हू हुन धर्म जी माण्हुनि हिन धर्म जे नियम मर्यादनि के पालन न पिया करनि, लेकिन बाक़ी धर्म तो उन समय ही आया न, उन समय त ग्लानी न हुई सभी धर्मनि जी। त सभी धर्मनि जी ग्लानी त हाणे अंत में थी आहे न। ॾिसो हाणे कंहिं धर्म में नियम मर्यादा आहे त बि पंहिंजा ई मत अनुसार जीअनि था, केरु तो जिए धर्म अनुसार ॿुधाए।
अजे हर धर्म में जो पहिरों नियम मर्यादा हुया वो कोई धर्म में पालन करे तो अॼुकल्ह दुनिया में सब फ्री है, सभिनि पंहिंजो पंहिंजो धर्म ठाहे रखियो, पंहिंजी मत अनुसार हले हिन समय जॾहिं सभु धर्मनि जी ग्लानी थींदी आहे न तॾहिं परमात्मा ने सृष्टि जे अची करे हिकु सप्त धर्म जी स्थापना कंदो आहे, इहो ज्ञान ॾेई करे असांखे ज्ञान वॾो शब्द ज्ञान अगरि असां हेॾे होॾे न वञूं त असां ईअं सम्झूं भई जॾहिं सभी धर्म वारनि जी ग्लानी थी वेंदी आहे तॾहिं परमात्मा अची करे असांखे सम्झ ॾींदो, जे सम्झ ते हली करे सम्झ ते हिकु सम्झ ॾींदो, सम्झ जे अनुसार हिकु धर्म देवी देवता धर्म शुरू थी वेंदो, देवी देवता था ॾियण वारो, अहिड़ो धर्म जंहिंमें सभी आत्माएं हिक ॿिए खे सुख शांति ॾींदी, हर आत्मा हिक ॿिए खे सुख शांति ॾींदी, खुशियूं ॾींदी, पवित्र रहंदी। त इहे सम्झ अची करे बाबा ॾे तो हिन सम्झ खे माण्हू ज्ञान चई छॾियो, हिन सम्झ खे माण्हू गीता चई छॾियो, आहे त इहे कि आत्मा रूपी परमात्मा है वो अची करे आत्माउनि खे सम्झ थो ॾे, सहज असां ॾिसूं त इहे ई ॻाल्हि आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि चुटी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। ज्ञान और सेवा द्वारा पंहिंजे भाग्य जी रेखा श्रेष्ठ ठाहिण वारा भाग्यवान था। बाबा चवनि था ब्राह्मणनि जी जीवन पत्री में टई ही काल सुठे ते सुठा आहिनि, जो थियो उहो बि सुठो, जो थिए थो उहो बि सुठो, सभिनि जे मस्तक ते श्रेष्ठ तकदीर जी लकीर खींचल आहे, असांजे मस्तक ते मतलब असांजी आत्मा में श्रेष्ठ तकदीर जी रेखा खिचल आहे। सिर्फ असांखे परमात्मा खे यादि करे असां कार्य कंदा रहंदासीं न त पोइ आप ई असांजी जेकी तकदीर सुठी लिखल आहे उहा थींदी वेंदो। ये वही याद और कार्य करण एॾो नेचुरल थी वञे जिस शरीर में श्वास पंहिंजे पाण ई हलंदो रहंदो न, यही याद और कम ऑटोमेटिकली हलंदो रहे, कम भी करो परमात्मा की याद भी करो। भाग्य विधाता बाप याद और सेवा जी विधि अहिड़ी ठाती अथई, अगर असां पंहिंजी वैसे तो असांजी भाग्य जी रेखा तो आई से, लेकिन जेतिरो असां यादि कंदासीं न ओतिरो खुलंदी वेंदी, असांजे जीवन में प्रत्यक्ष थींदी वेंदी। स्लोगन आहे संतुष्टता जी सीट ते वेही करे परिस्थितियुनि जो खेल ॾिसण वारा ही संतुष्ट मणी ठहींदा आहिनि। जीवन में हिकु सहनशीलता ऐं संतुष्टता, ये ॿ ॻाल्हियूं सदा ई असांखे जीवन में धारण करे हलनि। रोज चेक करो चाहे कोई कुछ भी करे, लेकिन मूंखे सभिनि सां संतुष्ट रहणो आहे, सहनशील रहणो आहे। संतुष्टता असांजे जीवन में अची वेंदी न त जीवन में कहिड़ी भी परिस्थिति हूंदी, लेकिन असांखे वो परिस्थिति कीअं लॻंदी, खेल जी। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।